अस्सलाम वालेकुम। जीअं त पाणीअ जो मामिलो इंतिहाई अहम मामिलो आहे, जंहिं ते असीं ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहियूं। सॼी सिंध उन ते सरापा एतिजाज पाए तहरीकूं हलाए रही आहे। लाज़मी आहे वफ़ाक़ी सतह ते ऐं मथे जेके वेठल माण्हू आहिनि, वज़ीर आज़म ऐं ॿियूं जेके धुरियूं आहिनि, उन्हनि ताईं हीअ एतिजाज, हीअ तहरीकूं, हीअ सिंध जो आवाज़, हीअ अंग अखर, हीअ टेक्निकल माहिरनि जा एक्सपर्ट्स जूं ॻाल्हियूं सभु उते पहुचनि थियूं। पर जीअं त कन लाटार अगरि कजे त वाक़ई कुझु न हुननि खे ॿुधण में ईंदो हूंदो। पर हिकु सॼी जेकी धरती आहे उनजो ई मामिलो आहे। सिंधु दरिया में पाणी न हूंदो, जियापे जो हिकु ई दग आहे, हिकु ई लाइफ लाइन आहे। अगरि उहो न हूंदो, सिंध जो माण्हू कीअं जी सघंदो? हितां जी ज़रात, हितां जा समूरा खाइण पीअण सॼियूं जेके शयूं आहिनि उहे कीअं? तहज़ीबुनि जो ख़ालिक़ त सिंधु दरिया आहे ई आहे। इन अहम मामले ते असीं ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहियूं। चोलिस्तान जेको इंतिहाई अहम टॉपिक आहे, अहम मामिलो आहे, जंहिं ते धुरियूं नाराज़ थियनि थियूं। त इन चोलिस्तान केनाल ते उहे वॾियूं ताक़तवर धुरियूं नाराज़ पाइनि त हिन केनाल ते न ॻाल्हाइजे। छो न ॻाल्हाइजे? 66 लख एकड़ ज़मीन आबाद थिए थी, उहा बि सिंधु दरिया जो पाणी खणी सॼी दुनिया जी कंपनियुनि सां मुआहिदा कया वञनि ऐं उते जी ज़मीन आबाद बि थी चुकी हुजे ऐं लखो एकड़ ज़मीन उतां जी आबाद उते तेज़ी सां चोलिस्तान में कमु बि थी रहियो आहे। उन ते न ॻाल्हाइजे ऐं ॿियो सभिनी ते ॻाल्हाइजे। पर जीअं त उहो ई इंतिहाई अहम मामिलो आहे जेको सिंध खे तबाह करे छॾींदो, सिंध ते नई क़यामत थी कड़कंदो। असीं अॼु जंहिं मामले खे फोकस पिया कयूं, कच्छी केनाल, जंहिंजो वज़ीर आज़म इफ़्तिताह कयो, मां उन जे बारे में तव्हांखे अंग अखर ॿुधाईंदुमि। उहे 6 केनाल आहे जंहिंजो ज़िक्र ईंदो आहे। चोलिस्तान केनाल, ग्रेटर थल केनाल, ही पंजाब जा केनाल, बलूचिस्तान जो कच्छी केनाल, केपी जो चश्मा राइट बैंक केनाल ऐं इन खां अलावा सिंध जा थर केनाल ऐं रेडी केनाल। ही 6 केनाल साम्हूं आहिनि। असल जेको फोकस आहे, ॻाल्हि सम्झण जी ज़रूरत आहे, उहो आहे चोलिस्तान केनाल, जंहिंजी 60 खां 66 लख एकड़ ज़मीन आबाद करणी आहे। कच्छी केनाल जंहिंजो इफ़्तिताह वज़ीर आज़म कयो आहे, उन जी कुल जेकी एराज़ी बलूचिस्तान जी आबाद उन तहत थियणी आहे, उहा 72,000 एकड़ ज़मीन जे लाइ काथो लॻायो आहे त हेतिरी ज़मीन आबाद थींदी, जंहिंमें डेरा बुगटी, नसीराबाद, जलमंगसीअ जे इलाइक़नि जी इहा ज़मीन हूंदी। 72,000 एकड़ ज़मीन जी एराज़ी हूंदी। हिकु तरफ़ 66 लख एकड़, हिकु तरफ़ 72,000 एकड़। ईअं ई नंढा नंढा केनाल जेके केनाल्स आहिनि, सिंध में केनाल आहिनि, ॿियनि हंधनि ते इहे केनाल आहिनि। सवाल इहो पैदा थिए थो त जॾहिं सिस्टम में पाणी हूंदो ई कोन, त तव्हां केनालनि खे, कच्छी केनाल खे, थर केनाल खे, सिंध जे केनालनि खे पाणी किथां ॾींदव? सॼो पाणी तव्हां अगरि चोलिस्तान केनाल में खणी था वञो, पाणी बचंदो किथां? जिते अॻुवाट असांजूं दाऊं हूं, अॻुवाट एतिजाज हली रहिया हुआ त पाणी न आहे। हिन चोलिस्तान जी मंज़ूरी खां अॻु में बि एतिजाज हली रहिया त पाणी आहे ई कोन। पुछड़ीअ जो आबादगार, कोटड़ी डाउन स्ट्रीम तबाह आहे, समुंड मथे अचे पियो, हर तरफ़ दाऊं थियनि पियूं, तहरीकूं एतिजाज हलनि पिया, यानी पाणी हो ई कोन। पाणीअ जी खोट जेकी पाण सरकार ॿुधाई त 30% पाणी जी खोट आहे, जंहिंमें रबी ख़रीफ़ सभु मुतासिर थियनि था। जॾहिं पाणी हो ई कोन, कंहिंखां स्टडी कराई वई? इहे खोड़ सवाल साम्हूं अचनि था। चोलिस्तान जे लाइ कंहिं स्टडी कई? जीअं त पंजाब जालसाज़ी ऐं कूड़ा अंग अखर ॾियणु, केस ठाहिण में इंतिहाई महारत उतां जा रखनि था माण्हू। उन्हनि पंहिंजो केस रखियो त सिंधु दरिया में कोटड़ी डाउन स्ट्रीम 27 मिलियन एकड़ फुट पाणी ज़ाया थिए पियो। उनजे करे असांखे इरसा सर्टिफिकेट जारी करे चोलिस्तान असीं केनाल ठाहियूं, जंहिंजे करे सर्टिफिकेट बि उन्हनि खे जारी कयो। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त 27 मिलियन एकड़ फुट छा सिंधु दरिया में पाणी समुंड खां हेठि वींदड़ हुजे? ठटो सिजावल बदीन जी लखे एकड़ ज़मीन, 50 लख एकड़ ज़मीन बंजर बणिजी वञे ऐं शहरनि जा शहर तबाह थियण तरफ़ वञनि पिया। छा ईअं थी सघे थो? त ही कूड़ा अंग अखर ॾिना वेंदा आहिनि। हाणे कच्छी केनाल जंहिंजो इफ़्तिताह वज़ीर आज़म कयो आहे, उन जा मां तव्हांखे अंग अखर ऐं तफ़सील ॿुधायां थो। हींअर था परवेज़ मुशर्रफ जे दौर में, जनरल जे दौर में वापडा खां स्टडी कराई वई ऐं उन अमल हेठि, उन जे हुकुम हेठि मुशर्रफ जे में आंदी वई। वापडा जीअं त स्टडीज़ कंदो, कालाबाग डैम जी स्टडी, त बाबा उहो अवाम जे हक़ में आहे, मुल्क जे हक़ में आहे। सिंध उन सां तबाह बि थिए, सॼी सिंध उन ते एतिजाज कयो। ग्रेटर थल केनाल, सॼी सिंध उन ते एतिजाज कयो। हीअ जेकी कच्छी केनाल आहे, उहा ई वापडा जी उहा ई साॻी स्कीम आहे। हिन में बलूचिस्तान खे ख़ुशि करण जी कोशिशि कई वई, पर हिन रिथा में टेक्निकली तमामु वॾा फॉल्ट आहिनि।
जेके साम्हूं अचनि था त हीअ जेकी रिथा आहे कच्छी कैनाल जी, पहिरियों त पाणी हूंदो ई कोन, त पाणी हिननि वटि किथां ईंदो। चयो थो वञे त तोसा बैराज मां ई पाणी ॾिनो वेंदो। ऐं असीं सम्झूं था तोसा बैराज, सतलज, जेके बि दरिया हुजनि या टीपी आहे, तोसा पंजन लिंक कैनाल, चश्मा झेलम लिंक कैनाल, सॼो साल ॿोॾुनि जो पाणी चयो वेंदो आहे, ॿोॾुनि में वाया वेंदा, पर सॼो साल वाया वेंदा आहिनि, उहे वहंदा आहिनि, पाणी खयो वेंदो आहे। त तोसा मां ॻाल्हि कई थी वञे ॾियण जी, पर असीं सभु सम्झूं था त आख़िर पोइ वरी बि सिंधु दरिया खे ई धाड़ो लॻंदो। पर जीअं त बलुस्तान खे ख़ुशि करण लाइ जेको वाह ॾिनो वियो आहे कैनाल, कच्छी कैनाल, उहो जाबलू नैन जी मुहिड़ में ठहंदे ई ठाहियो वियो आहे वाह, जेको केॾी महिल बि जाबलू नैन तेज़ी सां वहनि थियूं, उहो कैनाल जी छा किथे वञी उहो बचंदो। हिन में टेक्निकल तमामु घणा प्रॉब्लम। हीउ वाह 500 किलोमीटर डिघो आहे, जंहिंजा अंग अखर मां तव्हांजे साम्हूं रखां, जंहिंजे पहिरें मरहले में हुन जी ड्रेग जेकी आहे 363 किलोमीटर आहे, ऐं पहिरें मरहले जो जेको पहिरियों जेको हिन जो हिसो मुकमल थियो आहे, उन में जेकी 1 खरब ख़र्च जो हिन जो उहो टोटल हिन जो काथो पहिरें मरहले जो लॻायो वियो आहे, ऐं ॿिए मरहले में 70 अरब रुपयनि जो ख़र्च इन ते थींदो। हिन वक़्त ताईं 78.6 अरब रुपया ख़र्च कया विया आहिनि। हेॾो वॾो ख़र्च कयो वियो हुजे हिकु ग़लति रिथा ते, जेकी वापडा ग़लति अंग अखर ॾिना। वापडा खां जीअं त कानूननि हिन में पुछाणो थियणु घुरिजे, हा, त वापडा ग़लति अंग अखर ॾिना। मुशर्रफ जे दौर में वज़ीर आज़म नई हुकूमत उन्हनि खां पुछे आहे, शहबाज शरीफ़ साहब ऐं ॿिया, त ही ग़लति रहंदो खनि, उन्हनि पुछाणो त कोन कयो उन्हनि माण्हुनि खां, पर हुननि उनजो इफ़्तिताह करे छॾियो आहे। ऐं ही कच्छी कैनाल जो हिन जा जेके नुक़सानात थिया हुआ, उन 2022 जे आयल ॿोॾ में हिन वाह खे 180 घारा लॻी चुका आहिनि, ऐं ही 16 फुटनि ताईं किथे खोड़ हंधनि ते 16 फुट 18 फुटनि ताईं ही लटिजी चुको आहे वाह। ऐं हिन में जेको इफ़्तिताह आहे हिन जो, उहो इफ़्तिताह हिन जो कयो वियो, पर उन जी जेकी स्टडी हुई उहा माज़ीअ जी उहा स्टडी ग़लति स्टडी, उनखे अॻियां रखी करे ही इफ़्तिताह कयो वियो आहे। असीं हिन अहम मामले ते, जीअं त कच्छी कैनाल जे ते ॻाल्हि ॿोल कईसीं, त कच्छी कैनाल 72,000 एकड़ ज़मीन त आबाद करे थो, पर जंहिं ते एतिराज़ आहिनि, जंहिं ते सूबनि खे एतिराज़ आहिनि, जेके माण्हुनि खे एतिराज़ आहिनि, हितां जे सुञाण माण्हुनि खे, उहो चोलिस्तान कैनाल, जंहिं ते उहे ताक़तवर धुरियूं नाराज़ बि थियनि थियूं, त चोलिस्तान ते न ॻाल्हाइजे, कच्छी कैनाल ते भले ॻाल्हाइजे, ॿियनि कैनाल्स ते भले ॻाल्हाइजे, ऐं इहो ॾेखारण लाइ कयो वेंदो आहे त ॾिसो, हीउ फ़क़ति पंजाब लाइ कैनाल न आहिनि, पर हीअ असीं सॼे मुल्क लाइ कैनाल ठाहियूं पिया। हाणे 72,000 एकड़ ज़मीन आबाद थींदी बलुस्तान में, जंहिंजी रिथा जाबलू नहन जे साम्हूं आहे, ऐं हिकु तरफ़ 65 लख एकड़ ज़मीन आबाद थींदी। सिस्टम में पाणी मौजूदु ई कोन्हे, ग़लति स्टडी करे ॾिनी वई, जंहिंखां बि सर्वे कराई वई उहा इंतिहाई ग़लति कई वई। दुनिया इंतिहाई मॉडर्न अंदाज़ में पाणी खणे थी, इन जी साइंटिफिक अप्रोच आहे दुनिया जी, त पाणी खणिजे कीअं, दरियाउनि मां पाणी कीअं खणिजे, कीअं टेक्नोलॉजी, कीअं नयूं टेक्नोलॉजी मुतारिफ़ कराई वियूं आहिनि, बैराजनि खे कीअं बचाइजे, कीअं उनजो पाणी खणिजे, आबादी वधि खां वधि कजे। पर असां वटि ज़ुल्म इहो आहे त पाणीअ जे खणण जो तरीक़ेकार इहा आहे त को बि टेक्निकल न आहे, को बि साइंटिफिक अप्रोच न आहे, बंदि ॿधी धाड़ो हणी सिंधूअ खे सुकाइण जी साज़िश कई वेंदी आहे, जीअं अॻिते पाणी न वञे। जॾहिं त दुनिया जी अगरि स्टडी असां हिन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं ॿिए दफ़े, छो त तव्हां टाइम घणो थींदो आहे, दुनिया जी कैलिफोर्निया जी, यूरोप सॼे मां हिकिड़ो दरिया वहे थो, किथे बि यूरोप हिकिड़ो ई दरिया आहे सॼी यूरोप जो, किथे बि तकरार कोन्हे। नई छाजे करे तकरार न आहे, त जेकी डाउन स्ट्रीम हूंदी आहे, जेकी उतां जी पुछड़ी आहे, उन्हनि उते फैक्ट्रीज़, इंडस्ट्रीज़, अलाए छा छा उते करे नाणो, उतां जा डॉलर्स कमाए रहिया आहिनि, छो जो जेको पुछड़ीअ में पाणी हूंदो आहे उते ई सॼो कुझु। पर असां वटि पुछड़ीअ में इहो चयो वेंदो आहे त पाणी उते ज़ाया थी रहियो आहे। माना बरसातूं जॾहिं अचनि थियूं, माना खोड़ अहिड़ा मामला आहिनि जंहिंमें पंजाब जा अंग अखर कूड़ा हूंदा आहिनि, त पंजाब माना पाणी जॾहिं बरसातूं पवनि थियूं त पाणी सिंध में छॾियो वेंदो आहे, सुके बि सिंध परेशान थींदी आहे। घणो पाणी जॾहिं छॾियो वेंदो आहे, बैराज कमज़ोर, हितां जे डाउन स्ट्रीम जा जेके बि असां वटि सिस्टम कोन्हे, को बलुस्तान मां पाणी जेकी तबाही आई ॿोॾुनि में, उहो तव्हांजे साम्हूं आहे, उन में बि सिंध तबाह थींदी आहे। त इहो हिकिड़ी प्लानिंग ते उन ते बि पंजाब जो केस आहे, त 45 मिलियन एकड़ फुट असांजो पाणी घणो बरसातुनि में ज़ाया थींदो आहे। हाणे उहो बि पाणी असां जॾहिं सुक थिए असां वटि
सोकड़े में उहो बि सिंध असांजो जेको आहे उन मां असांखे पाणी ॾिनो वञे। सो सिंध जो पाणी जो केस चोलिस्तान रिथा इंतिहाई ख़तरनाक ऐं उन सां तमामु वॾियूं तबाहियूं अचणियूं आहिनि। उन जे लाइ ज़रूरु उन ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, वधि खां वधि उन ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। नवनि अंग अखर खणी बि तव्हांजे साम्हूं ईंदासीं जीअं ख़बर पइजी सघे त चोलिस्तान लाइ कहिड़ी वधीक साज़िशूं ऐं प्लानिंग कयूं पियूं वञनि। महिरबानी।